जा मेरी जा मेरी जेको मुंहिंजो दरवाज़े ते अची पुछे न पोइ मां चई छा चवंदोसि त बाबे खे गर्दन टोड़ बुखार थियो आहे, सकरात में बसि 2 मिंटनि जो महिमान आहे। असां हाणे दुआ इहा कयो त अॼु असां वञी मिलां, हुन खां ख़बरूं चारूं कयां ऐं सही सलामत मोटा। ईअं न थिए जो मां पंहिंजो पाण खे रंको ॾियारे अचां। मम्माई जे घर वञा थो, हूअं बि माई बंगले में त कान्हे, राति जे पेट में मां हुन माई खे गुम करे छॾींदुसि। जेको बि पोयां थिए संभालजांइ तूं। अॼु राति कुझु बि करे हिन माईअ खे गुम करे छॾ। उन खां पोइ ॾिठो वेंदो, जेकॾहिं चाकरखानो कुझु बि पुछा कई न त मां उनखे को बि कूड़ ॻाल्हाए छॾींदसि, पर माई गुम थियणु घुरिजे। बाबा साईं हर वक़्तु सांवल जी तारीफ़ कंदो रहंदो हुयो ऐं मूं इहो बि ॿुधो आहे त सांवल बाबा साईं जो दादलो हूंदो हुयो। ऐं सॼे ॻोठ में इहा बि ख़बर हले पई त सांवल हर ॻोठ वारे सां इख़लाक़ सां पेश हूंदो हुयो। पर मूंखे इहो ॿुधाए त सांवल जा तोसां कहिड़ा तालुकात हुया? सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा।